दुनिया जे अंदर मुख़्तलिफ़ क़िस्म जूं महफ़िलूं लॻंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा कचहरी थींदा आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा बैठक हूंदा आहिनि। पोइ अगरि उन्हनि बैठकनि जे अंदरि सिर्फ़ दुनिया जूं ॻाल्हियूं हुजनि, दुनियादारी जूं ॻाल्हियूं हुजनि, दुनिया जे मामलात जे अंदरि ज़िंदगी गुज़ारण जूं ॻाल्हियूं हुजनि, अगरि उन्हनि महफ़िलनि में उन्हनि इज्तिमाअनि में अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे यादि नथो कयो वञे त उहे महफ़िलूं, उहे मजलिसूं, उहे गुफ़्तगू, उहे कचहरियूं, उहे जेके हिन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे रहमत खां ख़ाली हिन। अगरि को माण्हू उन मजलिस जे अंदरि वेठो आहे जिथे अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे यादि नथो कयो वञे, उते हू अगरि पंहिंजे दिल जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़िक्र अज़कार में मशग़ूल आहे त हू माण्हू इन मजलिस जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे यादि करे थो पियो, त उहो बानो बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे वेझो बणिजी थो वञे। त हू हमेशह पंहिंजो वक़्तु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे यादि में गुज़ारे थो पियो, हथां कि दुनिया जे अहिड़े मजलिस में बि जिथे अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे यादि नथो कयो वञे, उते बि हिन बाने जे ज़बान ते, हिन बाने जे दिल जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ज़िक्र जारी ऐं सारी आहे।